लिखियो कलेरी किस्ट दा रिकॉर्डिंग फकीर अल्लाह वधायो सुमरो जहाज हुसैन दयस रब तू जदवाक दिगर दे छुटा सहीब सलामत काबे तो हर हर पवेंदा लिखा ओ नगर जाग दा करबल कर दी नहीं दे टुटा तख्तन मिलिया तख्त नाल गया पूर हुसैन दा कुठा ओ पहली रात मुहर्रम दी या चल फलक ते चढ़िया देख के चन को चन ज़हरा दे चाई नला को पढ़िया ओ तू चन फलक दो ते मई चल ज़हरा वह जोड़िया जब दा जुड़िया तू तारिया नाल या बात होसी मैं डायो जुड़वे सही घर भरी खंदा जॾहिं मुंहिंजे मौला हुसैन मदीनो छॾियो 28 रजब जी मुंहिंजे मौला मदीनो छॾियो 20 तारीख़ मुहर्रम जी मुंहिंजो मौला करबला जी नगरी में पहुतो जॾहिं सैयद जो काफ़िलो करबला जी नगरी में आयो हलंदे हलंदे घोड़ो बीहो इमाम घोड़े जी ज़ीनतां लथो सैयद मिट्टी जी मुठ भरे अब्बास खे सर करे चलो गाज़ी भाउ हेॾे आ अब्बास इमाम जे करीब आयो गाज़ी मिट्टी ॾिसी चलो मौला हिन मिट्टीअ में तुंहिंजे खून जी ख़ुशबू आहे या वतन मदीने हलूं या कंहिं ॿिए मुल्क ते हली वियूं एतिरे में मामलता बीवी पा जवाब तुझ अब्बास मुंहिंजे हुसैन भाउ खे ॾे सॾ कर किला गाज़ी जवाब तुझे मौला तोखे भेण थी सॾे किला इमाम मिट्टी छराइण जो इरादो कयो पाक बीबी आवाज़ तुझ हुसैन या मिट्टी खयूं आहे मां ॾिसां सैयद मिट्टी खणी भेण जे करीब आयो पाक बीबी आवाज़ तुझ मां ॾाढा हुसैन बाल निटे में तुंहिंजे खून जी ख़ुशबू आहे वतन मदीने मोटी हलूं या कंहिं ॿिए मुल्क ते हली वियूं सैयद जवाब तुझ भेण घबरा न मां इमाम आहियां मूंखे नगरी आबाद करणी आहे एतिरे में लिखनि था जॾहिं 6 मुहर्रम जी थी 9 लख फौज यज़ीद जी करबला जी नगरी में दाख़िल थई तुझ हुसैन अॼु 9 लख फौज यज़ीद करबला जी नगरी में दाख़िल आहे वतन मदीने मोटी हलूं इमाम जवाब तो भेण घबरा ना मां हक़ जो इमाम आहियां एतिरे में जॾहिं 7 मुहर्रम थी यज़ीद जा दर झंग जा जानवर पाणी पियनि या मुसलमान पाणी पियनि अहल बेतन जो पाणी बंदि आहे हुसैन अॼु असांजो पाणी बि बंदि थी वियो तुंहिंजो बि को यार दोस्त हुजे तूं ने ख़त लिख मन तुंहिंजी अची मदद करे इमाम जवाब तुझ भेण मुंहिंजो ॿुढड़ो दोस्त आहे हबीब बिन मज़ार जो कूफे जे शहर में आहे मां उन ॾे ख़त लिखां अची मुंहिंजी मदद कंदो इमाम खत लिखो हबीब 9 तारीख़ मुहर्रम जी हबीब कूफे जी बाज़ार मां मेहंदी वठूं थो वञे हबीब इरादो के तुंहिंजी ॾाढ़ी खे मेहंदी लाईंदुसि तॾहिं मां जो खत हबीब खे मिलियो हबीब मार्फत खत जी पढ़ी मथो लॻो ज़मीन ते मेहंदी हारजी वियो खत खणी रोअंदो रोअंदो घर में आयो हबीब जी ज़ात चढ़ी हबीब छो दारू दात रोई हबीब जवाब तुझ मुंहिंजे मौला हुसैन जो खत आयो आहे हबीब जी ज़ात चढ़ी हबीब जॾहिं बि मौला जो खत ईंदो आहे तूं ॾाढो ख़ुशि थींदो आहे अॼु छो ज़ारो ज़ार थो रोई हबीब जवाब तुझ जॾहिं बि मुंहिंजा मौला खत लिखंदा खत जी मार्फत लिखंदा हुसैन इब्न अली
अज मुझे मौला खत जी मार्फत लिखा हुसैन मुसाफिर करबला शायद मुझे मौला दे खैर ना आए। एतरे में हबीब जो पुत्र आयो जो बाबा हबीब एक जो खत थी जो दारो दार थोरी आवाज है बजड़ा मौला हुसैन जो खता हबीब जे पुत्र आवाज सोचे बाबा मुखे पढ़ी बुधा हबीब खत खोले पढ़ाई शुरू कयो इमाम किस तरह हबीब जे खत में लिखियो छा जे ओ संगत समाज के पिया खत लिखदा हबीब लाई तू देरे कल फजर देले करबल विच मडाया अकबर पे सही सरे कई ज़ुहर देले तुर मेहमानियत कई आसल सुबह सवेरे भला है अरमान नहीं आ सकती जड़ी कजी बैठी रोंदी तेरे हबीब जी न्याणी आई आवाज सोचे बाबा हबीब एक जो खता आवाज बचड़ा मौला हुसैन जो खता हबीब जी धी आवाज सोचे बाबा मुखे पंहिंजे मुर्शिद हुसैन जो खत पढ़ी बुधा हबीब खत खोले पढ़ण शुरू कयो इमाम छा लिखियो हबीब खत खातून दे धिया दा कयोल दे नाल पढ़ाओ मेरी मदद दे कीते आए हबीबो तू आविया न आई हो पारत कहे गैर दे अगू मेरी भेण दा नाम न जान दही जो ॾींहा हबीब करबला जी नगरी में मौजूद थियो फजर खां थी कुर्बानियूं थींदियूं रहियूं अक्सर मुंहिंजो मौला अकेलो वञी रहियो सैयद ते तीरनि जी बरसात सिमर जा आवाज़ सोचे हुसैन मुंहिंजे हथ में खंजरा इमाम जा आवाज़ सोचे कमीना हाज़ुर पुत्र पैगंबरा मां निमाज़ जो फर्ज़ पढ़ी वठां भली मूंखे शहीद कर लिखनि था 1950 सेब थे ज़ख़्म तां बि मुंहिंजे मौला निमाज़ न छॾी आहे जॾहिं इमाम सजदे में शुरू थियो मथां शिमर खंजर हलायो आवाज आया गए बकनो नाथी बचड़ी दिलगीर इसलिए ताई हिक कूक आई निमादा दमयो खीरे हुणे अल्लाह बेली हो वई भेण मन रब दी तू तकदीर सैयद जवाब तो भेण हे मुंहिंजा आखिरी दमन लाइतरे में लिखा था जॾहिं इमाम हुसैन शहीद थियो बादशाह जे सैयद जो घोड़ो खाली मोटियो खीमन में बादशाह घोड़ा बेगान मुल्का ज़ालिम बादशाह जी नगरिया मुंहिंजे भाउ खे काथे छॾे आए ओ घोड़ा तू मोटे मुंहिंजो भाउ कोन आयो सैयद आदि ॾिसी केतिरो फरमाइण घोड़ा यकी थो खाली सरदार छो न आयो मुंहिंजो यदो हुसैन मुंहिंजो सार छो न आयो घोड़ा यकी थो खाली सरदार छो न आयो मुंहिंजो यदो हुसैन मुंहिंजो सार छो
रही पिया घोड़े ॾिसी कीर्तन पाठन खे जवाब ॾिनो हज़रत हुसैन प्यारो ओ मशर चलिया मिलांदी हज़रत हुसैन प्यारो वदो परे ओ मूसा आधार चोल आयो मुझो यदो हुसैन तुंहिंजो स्वर छो न आयो घोड़ा अची सोभाली जो मित्रो लिखन था जॾहिं इमाम हुसैन शहीद थियो बादशाह गद उमर थे जवाब सोचे ॿिया सभई ज़ुल्म कया अथऊं मगर हिकिड़ो ज़ुल्म रहिजी वियो आहे कहिड़ो सैयदनि जा खीमा जलाया वञे जॾहिं न पहिरें खीमे खे अची बाह लॻी परदेदार ॿी खेमे में वयूं जॾहिं ॿिए खेमे खे बाह लॻी सैयदा जूं टे खेमे में वयूं हता के चौधारी खीमन खे बायूं पाक शयूं उन जाते जाते इमाम ज़लालुद्दीन बिस्तर बीमार के सुतल आहे बीबिया तुझ सजाद उठी तो सही बचड़ा को भी आवाज ना इमाम गश में आ पाक बीबी आवाज तुझ सतीना भा के उथार चौधारी खीमन के बायूं किबला मासूम आई भाजी बां जो मुंड हलाइण लगी पूरी तरह भा के चई उठी सुजाग ते पर्द निमाज मत जाय निमाज बिछाई तू क्यों दे पगदावार सही मैं यतीम थियावे भाई बस तई बाजू ते रब बाजू रही भेड़ दिया नकाई उठी गल चला ते दर्द वंडा मैं खड़िया खास करवाई आजाद उठी तो सही इमाम उठो इमाम बिठो चौधारी बीबिन जो झुमा सैयदा तुझे फूफी मां खैर ताए पाक बीबी आवाज तुझे बचड़ा चौधारी खीमन खे बायूं असां परदेदार आहियूं काॾे वञूं इमाम जवाब तुझे फूफीअ मां सिर बचाए ॿाहिरि निकिरो पाक बीबी आवाज तुझे सजाद मां बतूज धी आहियां मां वॾी परदेदार आहियां जली वञा ॿाहिरि न निकिरां इमाम जवाब तुझे फूफीअ मां इमाम आहियां मां तव्हांखे चवां थो तव्हां वारनि जा पर्दा करे ॿाहिरि निकिरो छो त शाम जे बाज़ार में मुंहिंजे बाबे जे दीन जी तबलीग केरु कंदो दीन जी तबलीग केरु कंदो तोखां सवाइ किबला नंढड़ा मासूम हुसैन हुसैन करे ॿाहिरि निकिता पाक बीबियूं हुसैन हुसैन करे निकितियूं ओ ताई ताई दे भड़कार कनो दिल बीबियां दी घबरावल जोड़ के बुरके वाला देती बेबस बाहर आवन एक बेट गल लावन ते कुरलावन छोटे छोटे बाला को बज बज के मावा जाओ राजो टेमा पास आवाज सोचे बीबियूं तव्हां सभई सुम्ही आराम कयो मां परो थी जा छो तूं अब्बास परो ॾींदो अब्बास जो शहीद थियो त मां गाज़ीअ जी भेण आहियां ऐं मां ई परो ॾींदसि पास परो ॾींदी रही राजो टेमा थी आज़ादी ॾिठो को घोड़े सवार मैदान में बुरको पोशा
बीबी आया तुझे घोड़े सवार टीवल मां अब्बास जी भेण आया घोड़े सवार आवाज ॿुधी अॻिते आयो वरी ॿीहर सैयदादी आवाज तुझे घोड़े सवार हटी वञ असां परदेदार आहियूं वरी घोड़े सवार नज़दीक आयो पास बि आवाज तुझे घोड़े सवार हटी वञ मां अली जी धी आया जॾहिं आवाज़ मां अली जी धी आहियां घोड़े सवार बुरको मथे करे जवाब ॾिनो बचड़ा मां तुंहिंजो बाबो अली आहियां ज़ैनब मां तुंहिंजो बाबो आहियां सैयदादी आवाज़ तुंहिंजे बाबा उन टे में आहियां जॾहिं कोई न रहियो आहे अब्बास बि शहीद थियो बाबा मुंहिंजो भाउ हुसैन बि शहीद थियो अकबर बि शहीद थियो बाबा तूं ने टे में काफ़ी जॾहिं मुंहिंजे भाउ खे शिमर मलाऊं 13 ज़रबनि सां शहीद कयो बाबा तूं काॾे जो हिन महिल ज़ाहिर थियो आहे किबरा लिखंदा अलीअ जा सिनेमा नीर वही आहे सैयद केतिरनि जवाब न मिलियो मैं समझ गया वगी पहरे दे दी ते बिछड़ गए सुभाई ओ मैं भी आया ते डाना न आए ते आई हसन भाई वन देख हुसैन दिला चोते तड़ी मावी बतूल आओ हेदनी ताकदाई आवाज सोचे बीबी ज़ैनब खातू के चवण लगी बीबी तू परदेदार आ रात जो टेम आहे तूं कंहिंसां ॻाल्हाए रही आहे सैयदादी जो शिकतन जवाब करबल दे अज मैं उजड़ी दे पेके पुत्रा तो वधवे मां प्यू को ते आंदा धियांदा से सैयदादी पारो ॾींदी रही एतिरे में मासूम भी हुसैन जी पाक सकीना बाबा बाबा करे रोंदी रही बीवी आवाज तुझे सकीना सुम्ही पो आराम कर आवाज तुझे फुफीअ मां निंड नथी अचे मुंहिंजे बाबे ॾाढी देर लाई आहे बीवी दिलासा ॾींदी रही सैयदादी जवाब तुझे सकीना सुम्ही आराम कर बचड़ा तू सुम्ही पओ तुंहिंजो बाबो ईंदो पाक मासूम जवाब तुझे फुफीअ मां बाबे जे सीने जे सुम्हण वारी आहियां बाबे खां सवाइ मूंखे निंड नथी अचे पाक बीबी आवाज़ तुझे सकीना तू यतीम थी तुंहिंजो बाबो त कोन मोटी ईंदो सकीना तुंहिंजे बाबे करबला जी ने जाबात कई जॾहिं आवाज़ आहे तुंहिंजो बाबो कोन मोटींदो रात जो टेम आहे मासूम जी सही बाबा बाबा करे मक्तल गाह ॾे हली किला जॾहिं न सैयदादी मक्तल गाह में आई रात जो टेम पाक पंहिंजे बाबे खे सुञाणे नथी सघे एतिरे मासूम जवाब तुझे काथे आमू गरीब जा बाबा इमाम जी लाश करवट बदली सैयद जवाब तुझे सकीना हेॾे अमां तुंहिंजो गरीब बाबू हेॾे सुतो पियो आहियां एतिरे में बीबी ज़ैनब खातून जवाब तुझे भेण कलसूम सकीना काॾे वई आवाज़ आयो भेण सकीना वई हूंदी हुसैन ॾे छो त पंहिंजे बाबे खे ॾाढो रोए पई पंहिंजे बाबे जे लाइ बाबे खे यादि पई करे किबरा लिखनि था जॾहिं न ॿई भेनर इमाम जी मस्तुल गाह में पहुतियूं सैयदादी ॾिठो तो घोड़े सवार बीबी जवाब तुझे घोड़े सवार ते को मासूम ॿार ॾिठी या न घोड़े सवार जवाब तुझे बीबी ॿियो ॿार मां को बि न ॾिठो हिकु 4 सालनि जी न्याणी जेका मस्तुल गाह में चवंदी पियो ते काथे आमू गरीब जा बाबा ओ बीबी मां ॾिठो हिकु लाश काबे ॾे मुंहुं कयूं पई उन लाश जा 2 हथ मथे बिलनि थिया उन लाश मां आवाज़ सकीना हेॾे आ मां तुंहिंजो गरीब बाबू हेॾे सुतो पियो आहियां पासे आवाज़ तुझे अम्मा जा हुसैन बाका थे इमाम जी लाश करवट बदली इमाम जे कपे गल मां आवाज़ आयो भेण हेॾे आ मां हेॾे आहियां किला जॾहिं ॿई भेनर इमाम जी लाश जे मथां सैयदादी जी सिकी तरह भाउ खे चवनि
ओ मलिका शराब हया बीबी ॾिठो वीर द वखरा रंगे ओ ॾिठे वरक क़ुरान दे सारे ज़ख्मी थिया दिल ज़हरांदा संगे ओ तूब छाज कफन दा वीर तेरी भेड़ी वीर सिर नंगे जॾहिं इजाज़त गयूर वीर तॾा भेण कफन वल मंगे वीरनि जा वात सकीना बाबे खां मोकिलाए वठ शिमुर ॾाढो ज़ालिम आहे मतां झिड़कूं जे जॾहिं न मासूम जो सही पंहिंजे बाबे खां मोकिलाए हलण लॻी छा चई सारी दुनिया जो साई सिंगार छो न आयो मुंहिंजो अदो तुंहिंजो स्वर छो न आयो घोड़ा अची तो खा